अहम ख़बर खां के आगाह कंदा हलूं त ठिकराचे में सिंध हाई कोर्ट के हुकुम बाद सीडा डायरेक्टर मिंथ मेड़ वठी आबादगारनि वटि पहुची वियो। सीडा डायरेक्टर ऑफिसरनि समेत आबादगारनि वटि पहुची केस तां हथ खणण लाइ मेड़ मिंथ कई। आबादगारनि पारां बमली माइनर जी आडी 89 खां पुछड़ी ताईं समूरा पाइप बंद करे खाटी जो मुतालबो कयो वियो। आबादगारनि चयो त 20 नवंबर ताईं वाह में पुछड़ी ताईं पानी पहुचाए वञे त केस तां हथ खणंदा। सीडा डायरेक्टर जो चवणु हो त वाह ते गैर कानूनी लिफ्ट मशीनूं हणंदड़नि खिलाफ़ केस दाख़िल कराया वेंदा। ही अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त ठिकराचे में सिंध हाई कोर्ट जे हुकुम बाद सीडा डायरेक्टर मेड़ मिंथ वठी आबादगारनि वटि पहुची वियो। इहो ई चवंदुसि जेके उन्हनि जा मसइला हुया कोर्ट में बि केस हले पियो, जेके बि उनजो मौक़िफ़ सां ॿुधोसि उन्हनि सां इहे ॻाल्हि थी हूंदी उहा अॻु में थी, हाणे बि कोर्ट जे थ्रू थी। 12 आडियूं घणी थियूं? 28 आडियूं थी वियूं आहिनि उहे। हा न उहे असां ई कराइनि, इरिगेशन कराइनि। कंहिं तो चए त असां उहो इरिगेशन ई कराइनि। उहो हाणे क्लियर जेको ईंदो उन में थींदो, अप्रैल में क्लियर थींदी आहे। उन में असां तव्हांखे जेके बि आहिनि हिननि जा जेके बि मसइला आहिनि वाटर कोर्स जा या हिननि जा इलीगल जेके आहिनि या रीस हुननि जा आहिनि त उहे जेके बि गैर कानून उहे सभु असां उहे बंदि कराईंदा। उहो असां न कराईंदा आहियूं, उहो तव्हांजा पाण ई खातेदार बसि पाणी पुॼी वेंदो आहे की लिफ्ट मशीन हणंदा पोइ हेठि नथो वञे। उहो इन करे हाणे SDO खे चई छॾियो आहे, जेको हिते कंसर्न आहे SDO, उहो का ॿिली ॻाल्हि जेका बि लिफ्ट मशीन हलंदी उन्हनि ते FIR दाख़िल कराईंदा। पाणी जेको असांजो रोटेशन प्लान आहे उन में असांजो 1 तारीख़ आहे, पर उनखां अॼु इंजीनियर खे मां चयो आहे, मूंसां गॾु बीठो आहे, उनखे रिव्यू करे असां उनखे 2 नंबर आणियूं था। हूअं 3 नंबर थी छो त 3 असां वारा ठाहिया आहिनि। उन हाणे हिन दफ़े इहो थींदो त उनखे 2 नंबर। जी नाज़रीन, अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त ठिकराचे में सिंध हाई कोर्ट जे हुकुम बाद सीडा डायरेक्टर मेड़ मिंथ वठी आबादगारनि वटि पहुची वियो। सीडा डायरेक्टर ऑफिसरनि समेत आबादगारनि वटि पहुची केस तां हथ खणण लाइ मेड़ मिंथ कई। आबादगारनि पारां बमली माइनर जी आडी 89 खां पुछड़ी ताईं समूरा पाइप बंद करे खाटी जो मुतालबो कयो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे ठिकराचे खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। जी मजीद, ठिकराचे में सिंध हाई कोर्ट जे हुकुम बाद सीडा डायरेक्टर मेड़ मिंथ वठी आबादगारनि वटि पहुची वियो आहे। वधीक तफ़सीलनि वारा आगाह कजो। जी बिल्कुल, ठिकरारो लॻ बबली माइनर जे आबादगारनि कुर्बान फकीर मंगरो, सईद वाजिद शाह, गुलाम सरवर महर, रसूल शंबाणी, डॉक्टर नबीदाद ऐं ॿियनि पारां रिय मोकल पाइप ॾियण ऐं गैर कानूनी कड़िया ॾियण ऐं काफ़ी सालनि खां वाह जी खाटी न थियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट शखर में केस दाख़िल करायो, जंहिं बाद आपाशी अमले ॾांहुं सिंध हाई कोर्ट शखर पारां नोटिस जारी किया विया, जंहिं बाद अॼु सीडा डायरेक्टर गुलाम शबीर भुट्टो पंहिंजे अमले सुमैद इंजीनियर मौज़म लोहर, SDO गुलाम मुर्तज़ा पितासी, सब इंजीनियर एजाज जतोई ऐं ॿियनि मकानी अमलो सुमैद आबादगारनि वटि मिंथ मेड़ लाइ केस तां हथ खणण लाइ पहुतो, जंहिं बाद आबादगारनि पारां केस तां हथ खणण लाइ बमली माइनर जी RD 99 खां पुछड़ी ताईं समूरा रिय मोकल पाइप ऐं कया बंदि कराए वाह जी खाटी कराए ॾियण ऐं हींअर कणिक जी पोखी जे लाइ पाणी ॾियण जा शर्त रखी छॾिया, जंहिं बाद आपाशी जे सीडा डायरेक्टर ख़ातिरी कराई आहे आबादगारनि खे त अॼु खां ई जेके रिय मोकल पाइप आहिनि या लिफ्ट मशीनूं आहिनि उन ख़िलाफ़ सख़्तु कानूनी क़दम खयां वेंदा ऐं बाक़ी जेका वाह जी खाटी आहे उहा बजट बाद कराई वेंदी। पर बाद में जेको आबादगारनि सीडा डायरेक्टर आॾो इहो ई शर्त रखियो त जॾहिं इहे असांजा जेके 2 मुतालबा आहिनि उहे पूरा थींदा त उन बाद ई असां केस तां हथ खणंदासीं। जी ठीकु आहे मजीद, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।